सांगड़ मीरपुर खास रोड जो तामीराती कम न थियण खिलाफ़ सांगड़ डेमोक्रेटिक अलायंस पारां तबाह रोड ठाहियो। इंसानी जानू बचाओ उनवानेट सांगड़ प्रेस क्लब अॻियां सांगड़ प्रेस क्लब खां पुराणे बस अॾे ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। हिन मौक़े ते जबार जोड़ी जे सलीम डाहिरी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सांगड़ मीरपुर खास रोड गुज़िरियल केतिरी अरसे खां तबाही जो शिकार आहे, जंहिं सबबि हादसा रोज़ मामूल बणियल आहे। असांजो एहतिजाज आहे सांगड़ जे टुटल रोडनि जे हवाले सां। ही जेको सांगड़ जा रोड ही आदमखोर रोड थी विया आहिनि। जितां बि जेका असां घरां निकिरंदा आहियूं त असांजी अमा असांजा ॿार असांजा बच्चा दुआ कंदा आहिनि कि असां ख़ैर खैरी सां घर पहुचूं। ही जेका सिंध गवर्नमेंट जी नाहेली आहे, ज़िला गवर्नमेंट जी नाहेली आहे। असांजो मुतालबो आहे कि ही कातिल रोड जेका आहिनि ही ठाही वञनि ऐं आवाम जी जान ऐं माल जो जेको जान ऐं माल जो जेका गाॾियूं हलनि थियूं उहो माल में शामिलु थींदो, हिन जो तहफ़ुज़ बि थींदो। हिन लाइ असां एहतिजाज पिया कयूं कि सांगड़ जा जेका ही कातिल रोड ठाहे वञनि। उन लाइ असां इंतिज़ामिया खां, ज़िले इंतिज़ामिया खां ऐं सूबाई इंतिज़ामिया खां इहा घुर था कयूं त जेको रोड मीरपुर क्रॉस रोड जेको कातिल रोड बणिजी चुको आहे, डेली हादसा थियनि था, उनखे पको करायो वञे, ॿियनि रोडनि खे वन वे कयो वञे। उन लाइ असांजो सख़्तु मुतालबा ॿियो इहो आहे, काफ़ी मुतालबा आहिनि पर पहिरियों मुतालबो असां मीरपुर क्रॉस रोड रखियो आहे। उन लाइ असां चऊं था त मीरपुर क्रॉस रोड ठहणु घुरिजे। सदन चवणो त शहर में रोड तबाह हुअण करे मिटी उॾामण सबबि सांगड़ शहर में मासूम ॿारनि में साह जे बीमारियुनि जनम वरितो आहे। चूंडियल नुमाइंदा तबाह रोडनि जी मरमत लाइ उपा वठनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।